महबूब जी आमद वारी नई नात पेश कंदासीं। चओ सुभान अल्लाह। छो जो असां जो अक़ीदो ईमान आ जिथे महबूब जो जिक्र थींदो आहे उते महबूब पाण ईंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। हाँ भेरो जो सलवात के सजन पियो तो अचे है भेरो जो सलवात के आका तो अज अचे रगड़ा अज आशिकन के लाइन पियो तो अचे। चो सुभान अल्लाह। रगड़ा अज आशिकन के लाइन पियो तो अचे हक भेरो जो सलवात के सजन पियो तो अचे भेरो जो सलवात के सजन पियो तो अचे रगड़ा पंहिंजे आशिकन के लाइन पियो तो अचे। हाँ हाँ भेरो जो सलवात के है नंढड़ा वॾड़ा तैयार थींदा अदब साण आया आशिकन नाला पंहिंजा लिस्ट में लिखराया नंढड़ा वॾड़ा तैयार थींदा अदब सां अज आया आशिकन नाला पंहिंजा लिस्ट में लिखराया लिस्ट उहा मिसकीनन जी ॾिसण पियो थो अचे। हाँ हाँ भेरो जो सलवात के सजन पियो थो अचे भेरो जो सलवात के सजन पियो थो अचे रगड़ा अज मीलादिन के लाइन पियो थो अचे। हाँ हाँ भेरो जो सलवात के है कुर्ब थियो खास अज किनेड़न ते आहे कुर्ब थियो खास अज किनड़न ते आहे फिक्र कोई हाणे मूंखे ज़रे जो बनाहे फिक्र कोई हाणे मूंखे ज़रे जो बनाए कारा दफ्तर असां जा धोइण पियो थो अचे। हाँ हाँ भेरो जो सलवात के सैयद पियो थो अचे रगड़ा अज आशिकन के लाइन पियो थो अचे रगड़ा पंहिंजे आशिकन के लाइन पियो थो अचे है झूणे जो ओ फेज़ वॾा करम थी विया आहिनि है झूणे जा अज फेज़ वॾा करम थी विया आहिनि गाए गुण केड़ा गाया लाहिण जहिड़ा नाहिनि करोड़े एहसान अज करण पियो थो अचे। हाँ हाँ भेरो जो सलवात के सजन पियो थो अचे भेरो जो सलवात के रंगड़ा अज आशिकन के लाइन पियो थो अचे। हाँ हाँ भेरो जो सलवात के सजन पियो थो अचे रंगड़ा अज आशिकन के पियो थो अचे रगड़ा पंहिंजे आशिकन के लाइन पियो थो अचे। चओ सुभान अल्लाह।